जी नाज़रीन, कलोई में खबर ईंदा हलूं त पीपल्स पार्टी MPA डॉक्टर महेश कुमार मलाणी कलोई पहुतो। कलोई आइसोलेशन वार्ड जो दौरो कयो। कलोई बेसिक हेल्थ सेंटर में दवाउनि जी खोट ऐं अल्ट्रासाउंड एक्सरे मशीनूं ख़राब मां अॼु हुई नोटिस वठी कलोई जे बेसिक हेल्थ सेंटर में मुकमल सहूलियतूं ॾियण लाइ DHO सरकार खे हिदायतूं थो ॾियां। बिलाल भुट्टो ज़रदारी जे हिदायतनि ते सिंध में लॉकडाउन कयो आहे। इंसाननि जूं ज़िंदगियूं प्यारियूं आहिनि। अवाम हुकूमत जो साथ ॾिए त कोरोना सां विढ़ंदड़ जंग में कामयाब वञूं। सिंध सरकार जे मंशूर आहे त को बि बुख ते न रहे, सभिनी खे राशन खाधो खुराक ॾिनी वेंदी। सिंध सरकार जल्द सर्वे जो कमु शुरू कंदी। उन ई मौक़े ते डॉक्टर महेश कुमार मलाणीअ सां गॾु थर सुजाग फोरम जो अॻवान सियासी लीडर मोहम्मद खान लुंड, तालके कलोई जो जनरल सेक्रेटरी अरबाब अकबर आदल ऐं ॿिया गॾु हुआ। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद, शाहीन न्यूज़ कलोई।